और एक दफ़ो ॿीहर अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। गुज़ारिश ही आहे त हींअर ताईं बि इंटर ऐं फस्ट ईयर जा अहिड़ा खोड़ सारा शागिर्द आहिनि, तक़रीबन 250 खां मथे शागिर्द अहिड़ा आहिनि जिन पंहिंजा इम्तिहानी फार्म न भरिया आहिनि। उन्हनि में इंटर जा बि शागिर्द आहिनि ऐं 11हीं जा बि शागिर्द आहिनि। जीअं त सिंध हुकूमत जे तरफ़ां बोर्ड जे तरफ़ां हिकिड़ो शेड्यूल आयो आहे जंहिं तहत 15 जून खां उन जा इम्तिहान आहिनि। आउं गुज़ारिश रखां थो वालदेन खे ऐं शागिर्दनि खे हिदायत कयां थो त महिरबानी कयो, पंहिंजो वक़्तु ज़ाया न कयो। हींअर बि अव्हांजो वक़्तु आहे। अक्सर ईअं थींदो आहे त जॾहिं टाइम टेबल जी कापी अची वेंदी आहे, असां सभु सिल्कूं खणी ईंदा आहियूं, त पोइ शागिर्द ॾाढो परेशान थींदा आहिनि त साईं असांखे कंहिं न ॿुधायो, असांखे जेको आहे ख़बर न पई। असां सभिनी नंबरनि ते जेके अव्हांजा फार्मनि में नंबर ॾिनल आहिनि उन सभिनी नंबरनि ते असां इंटीमेट करे चुका आहियूं, पर उन जे बावजूदि 250 खां मथे अहिड़ा शागिर्द आहिनि जंहिंजा इम्तिहानी फार्म न भरियल आहिनि। ऐं मूंखे उनजो अहसासु आहे, छो त इम्तिहान जी तारीख़ वेझी आहे ऐं उन जूं सिल्कूं केॾीमहिल बि अची सघनि थियूं। त बिराए महिरबानी जेकी सिविल सोसाइटी आहे, वालदेन ऐं शागिर्द आहिनि, उहे ताउन कनि, हिन मैसेज खे अॻिते जेको आहे शेयर कनि त जीअं उहे शागिर्द जेके कंहिं मजबूरी जे करे या कंहिं हवाले सां असां ताईं कॉलेज ताईं न पहुची सघिया आहिनि या जेके बाख़बर न आहिनि, त उहे महिरबानी करे पंहिंजो इम्तिहानी फार्म भराइनि, छो त तमामु घणो वक़्तु ख़तमु थी चुको आहे। सिर्फ़ु थोरो कलील हिकिड़ो अरिसो आहे जंहिं दौरान इन जा फार्म जेको आहे असां भरे मोकिलींदासीं ऐं उनजो जल्दी सिल्कूं ईंदियूं। त महिरबानी कयो, ताउन कयो। अव्हांजो इंतज़ारु आहे मूंखे त अव्हां शागिर्द, अव्हां वालदेन असांजे कॉलेज में ईंदो। 5 बजे ताईं ही कॉलेज खुलियल आहे, जंहिंमें अव्हांजो इंतज़ारु कयो वेंदो आहे त अव्हां जेके शागिर्द मिस आहियो, जेके इम्तिहानी फार्म न भरे सघिया आहियो, त उहो महिरबानी कयो, कॉलेज सां ताउन कयो। अचो अचो अचो, इम्तिहानी फार्म भरियो। पाकिस्तान ज़िंदाबाद।